मम्मी शिकिल ते 12 वधी विया अथव। ठीकु आहे, जेको थी वियो थी वियो, अॻियां ॾिसी वठंदासीं। उहो ई त प्रॉब्लम आहे, जेको थी वियो उहो नथा खपंदो हुयो। ऐं हाणे अॻियां अॻियां छा थींदो उहो बि त न ख़बर आहे। अरे वधि में वधि छा थींदो? अरे छा थींदो चई करे कमु लही वियो आहे सॼो। रिलैक्स कर, वठ पानी पी। सही तो चए, वो कम लही वियो आहे। रिलैक्स कर, पानी पी। पतो थी मां वेठो आहियां, मुंहिंजे हूंदे सूंदे छो था ॾको तव्हां? ओ दोस्त, तुझे अचां खां पोइ हे सभु थियो आहे। तोखां पहिरियों असां 5000 में ख़ुशि हुआसीं न। अरे तुझे 5000 भाई ये पेटी ॾिस पैसनि जी, ऐं हुननि खे सिर्फ़ शक थियो आहे, असां कंफर्म थोड़ी थियण ॾींदासीं। मां वेठो आहियां न। अरे उन्हनि खे सिर्फ शक थिया त असां जहिड़ी फाड़े छॾी अथऊं, ऐं अगरि कंफर्म थी ओ वियो त भाउ, तू न चओ कुझु बि यार। यार ॿुध, सभु हैंडल थी वेंदो, मां हैंडल कंदुमि। ऐं छा इहो वरी कमु लही वियो आहे, कुझु कमु न लथो आहे। खाली तव्हां मामा खे ख़बर न पवण ॾिजो, मतां तूं कुझु ॾकी करे ॿुधाए छॾी। मामा खे ख़बर त न पवणु खपे, पर अगरि ख़बर पइजी त सब गड़बड़ थी वियो। ख़बर पइजी वियसि त पोइ त छा? ख़बर पइजी वियसि त पोइ मामा ई मारे छॾींदो, हुन खां पहिरियों। तू तो चई मामा मारे छॾींदा। हिते मामा ई मरी विया, कम लही वियो।